9 देरों में शहीद सिंधु देश मोहतरम बशीर खान कुरैशी जी याद में रिथियल क्रिकेट टूर्नामेंट जे फाइनल में जीएस माज जे सरबराह रियाज अली चांडियो मेहमान खास तौर शिरकत कई। मौजूद नौजवान सां मुखातिब थींदे फाइनल खटींदड़ सरमद सिंधी क्रिकेट टीम जे रांदीगरनि ऐं हाराईंदड़ टीम ऐं रांदीगरनि में ट्रॉफी ऐं इनामात विराया। उन मौके ते वाइस चेयरमैन अजीजुल्ला भुट्टो, मरकजी कल्चरल सेक्रेटरी असदुल्ला सुमरो, अयाज बुलेदी, आलम बना, देशी मीरानी, मीर अमानुल्ला ज़ेरी रांदीगरनि में इनामात विराया। बच्चन की खुराक थर में मसन थर रुगो ॿारनि जो कब्रिस्तान है, सॼे सिंध जो मौत जो मरकज़ कोन्हे, पर सॼी सिंध में बुखा नई डेरे जूं माण्हू पंहिंजे ॿारनि खे खुराक नथियूं खाराए। असां बुख मरूं ऐं आसिफ ज़रदारी जो औलाद हीरा ऐं जवाहरात हिन स्टेडियम में जदीद हेलीकॉप्टर हलंदो आहे। इहो इनजे पीउ जो न आहे, इहो सिंध जे माण्हुनि जो